अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां पढ़ूं पिया सूरत शोरा, 26 नंबर सूरत आहे ऐं इनशा अल्लाह अची पहुता आहियूं आख़िर ताईं। हा ॾिसूं त कॾहिं पूरी थिए थी, इनशा अल्लाह अॼु थी सघे थी पूरी थी वञे। हीअ टे सूरतूं आहिनि गॾु हिक ॿिए जे, शोरा ऐं सूरत नमल ऐं सूरत क़सस। हिननि जो हिक ॿिए सां वास्तो तमामु अजब जहिड़ो आहे। सूरत शोरा शुरू थी 26 जेका सूरत आहे जेका पढ़ूं पिया, उहा सीन मीम। हिन खां पोइ जेका सूरत ईंदी उन में सीन, मीम न आहे उन में। छो न आहे ख़बर न आहे, ॻोल्हिजे, थी सघे थो रब पाक खोले ॻाल्हि खे। उन खां पोइ सूरत क़सस ईंदी, उन में सीन मीम, यानी पहिरीं सीन मीम, विच में मीम न आहे, सीन रुॻो, वरी आहे जेका सीन मीम वरी सीन। हाणे हिन खां अॻु में ही 26, 27, 28 नंबर सूरतूं आहिनि। हिन खां अॻु में हुई 20 नंबर सूरत। 21, 22, 23, 24, 25 वरी ॿियो नमूनो आहे। उहे मुक़त्तियात न आहिनि, पर उहे अजब जहिड़ियूं सूरतूं आहिनि, उन्हनि जो वास्तो पंजनि जो पाण साण हिक ॿिए सां आहे। उहो अलाए कहिड़ो आहे, ॻोल्हिजे तलाश कजे, थी सघे थो हथु अची वञे। पर रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ ऐं सीन मीम जेके आहिनि से तौरात जो हिसो आहिनि, मतिलबु हिकिड़ो तौरात जे बदल आहिनि। तौरात जे तरफ़ जेका माना आहे सा हिते ॾिनी वई आहे असांखे। हाणे इन माना में सम्झिजे, हाणे हीअ जेका सूरत पाण असीं पढ़ूं पिया, सूरत सीन मीम, सूरत शोरा, उहा शुरू थी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॻाल्हि खां। उन खां पोइ मथे वई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां अॻु में हज़रत इब्राहिम जी ॻाल्हि थी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां अॻु में हज़रत नूह अलैहिस्सलाम जी हुनजी ॻाल्हि थी। वरी ॻाल्हि हेठि थी आहे, हज़रत नूह खां पोइ आद क़ौम, आद क़ौम खां पोइ समूद क़ौम, समूद क़ौम खां पोइ लूत अलैहिस्सलाम जी क़ौम, लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खां पोइ शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम। हाणे इहा थी। हाणे वरी अची ॻाल्हि मिली हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि सां त इन्नहू लतंज़ीलुन रब्बिल आलमीन। हीअ जेका आहे, हीअ क़ुर जेको आहे, हीअ जेको तव्हां ते लथो वियो आहे, इहो तंज़ील आहे रब्बिल आलमीन वठां। ॻाल्हि फेराए अची हिते, यानी गोल फिरी अची पहुती आहे वापसि। हाणे तव्हां पढ़ो था, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नहू माना ही किताब, इन्नहू माना इहो, ऐं इहो माना ही क़ुर जेको लथल आहे। इन्नहू लतंज़ीलु रब्बिल आलमीन, लाथल आहे शइ तंज़ील, तंज़ील क़ुर 11 दफ़ा तंज़ील जो लफ़्ज़ आहे क़ुर शरीफ़ में। इन्नहू लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिही रूहुल अमीन। रूहुल अमीन, रूहुल क़ुद्स, यानी हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जेको आहे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब ते ई लाथो अथसि। अलाह वटां खणी आयो आहे हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम। जिब्राईल अलैहिस्सलाम मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब ते लाथी आहे। ऐं मोमिन जेके आहिनि उम्मती पढ़ण वारा, उहे पहिरीं ॿुधंदा, पोइ क़ल्ब ते ॻाल्हि पहुचंदी, जॾहिं सम्झंदा थींदा। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब ते पहिरीं सम्झ में अची वई, उन खां पोइ लफ़्ज़ थिया। नज़ल बिही रूहुल अमीन अला क़ल्बिक, तुंहिंजे क़ल्ब ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला मुख़ातिब आहे। अला क़ल्बिक लितकून मिनल मुनज़रीन, लतकून मिनल मुनज़िरीन, ज़ाल ते ज़ेर, मुनज़िरीन जेके वार्निंग ॾियनि, उन्हनि मज़ा तूं थी, यानी वार्निंग ॾियण वारा हज़रत नूह अलैहिस्सलाम हो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम हो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हो, हज़रत हूद अलैहिस्सलाम हो, हज़रत सालेह अलैहिस्सलाम हो, शुएब अलैहिस्सलाम हो, लूत अलैहिस्सलाम हो, सभु मुनज़िरीन हुआ।
बशीर हुआ नज़ीर हुआ, पर तूं बशीर आहीं नज़ीर आहीं, तूं बि मुंज़रीन मझां थी, यानी हीअ वॉर्निंग वारी सूरत बि आहे, रहमत वारी सूरत बि आहे। बिलिसानिन अरबी मुबीन, पधरी अरबीअ मंझि हीअ लाथियल आहे क़ुर शरीफ़। तौरात जेको हो सो हिब्रू में हुयो, इंजील जेको हो सो आरामाई ॿोली में हो, आरामाई यानी ॿोली मंझि हो, पर लिखियो जेको हींअर मौजूदु पहिरीं जन लिखियो इंजील उहे लिखियऊं ग्रीक ॿोलीअ में। हाणे ग्रीक सां कहिड़ो वास्तो, न माण्हू ॻाल्हाइण वारा न माण्हू ॿुधाइण वारा। हाकिम हुआ सिर्फ़ु अॻियां रोमन्स उन वक़्तु हाकिम हुआ, रोमन जी ॿोली बि न आहे, ग्रीक ॿोली में लिखियऊं। हाणे हीअ जेको फस्ट सोर्स आहे सो ग्रीक आहे, भई किथे आहे आरामाई, किथे आहे हिब्रू, किथे आहे। त हीअ क़ुर आहे सो आहे बि अरबी में, 1400 साल अॻु में लथो आहे, अञा ताईं अरबी में आहे। हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे तारीफ़ न थी आहे, न अॻिते न पोइते, न ज़बर ज़ेर जेको फ़र्क़ु थियो आहे। 1400 साल, 1442 साल जो हले पियो इज़त जो। रसूल पाक साल 23 साल 13 साल उते हुआ नबूअत खां पोइ, 13 साल हुआ उहे, मतिलबु त 42 ऐं 13 53 55 साल थी हलिया। बिलिसानिन अरबी मुबीन वइन्नहु लफ़ी ज़ुबुरिल अव्वलीन। हाणे हीअ जेके मज़मून आहे, जेको मौज़ू आहे, अलाह हिकिड़ो आहे, रसालत अलाह ताला मोकिले थो, रसूल मोकिले थो, ऐं आख़िरत आहे, हिसाब किताब थींदो, बास बादल मौत थींदो। इहे टई ॻाल्हियूं जेको मौज़ू हिन क़ुर जा सॼे जा आहिनि, इहो ज़ुबुरुल अव्वलीन में आहे। यानी अॻियां जेके दफ़्तर हुआ, अॻियां जेके किताब हुआ, तौरात हो, इंजील हो, ज़बूर हो, ज़ुबुरुल अव्वलीन इन मंझि हो। हीअ असातीरुल अव्वलीन न आहे, हीअ किसा कहाणियूं न आहिनि, किसा त आहिनि हिन मंझि, नूह जा किसा आहिनि, आद जा किसा आहिनि, समूद जा किसा आहिनि, पंहिंजे मूसा अलैहिस्सलाम जा किसा आहिनि, पर हीअ को अलिफ लैल व लैल कोन्हे को, हीअ को पंहिंजो पंचतंत्रा कोन्हे को, हीअ को इलियड ऐं ओडेसियस कोन्हे को, खूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं सभियूं। हीअ वॉर्निंग आहे, बशारत आहे, आख़िरत ॾांहुं हिदायत ॾांहुं ॻाल्हि आहे। हीअ बेहूदी ॻाल्हि न आहे, असातीरुल अव्वलीन न आहे, हीअ ज़ुबुरुल अव्वलीन जी मंझि हीअ ॻाल्हियूं आहिनि जेके क़ुर में आहिनि। बिलिसानिन अरबी मुबीन वइन्नहु लफ़ी ज़ुबुरिल अव्वलीन अवलम यकुन लहुम आयतन अन यअलमहु उलमाउ बनी इसराईल। छा आहे पंहिंजो हिननि खे अवलम यकुन लहुम आयतन, इन्हनि जे लाइ, यानी कुरैशियुनि जे लाइ, यानी मके वारनि जे लाइ, या अॼु बि जेके माण्हू नथा मञनि उन्हनि जे लाइ, छा हीअ आयत न थींदी, यानी निशानी न आहे। इहो क़ुर जेको ज़ुबुरुल अव्वलीन में आहे, जेको मज़मून उहो साॻियो हिन में आहे, ऐं इन करे उलमा बनी इसराईल खे ख़बर आहे, यानी उलमा बनी इसराईल जेके ॼाणनि था क़ुर शरीफ़ में केतिरनि जॻहियुनि ते, त उहे तोखे ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था। त मतिलबु त तौरात में, इंजील में, ज़बूर में अलाह ताला ज़िक्र कयो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, ऐं पंहिंजो क़ुर जो, ऐं आख़िरी नबी अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे। उहो जेको आहे सो पोइ वरी चवनि था इहो न आहे, न आहे, त हाणे इन ते ॻाल्हि सॼी आहे। अवलम यकुन लहुम आयतन अन यअलमहु उलमाउ बनी इसराईल वलौ नज़्ज़लनाहु अला बअदिल अअजमीन फ़क़रअहु अलैहिम मा कानू बिही मुमिनीन। जेकॾहिं हीअ असीं नाज़िल करियूं आहे हीअ क़ुर अला बअदिन आजमीन, जे आजमियन मझां कंहिं ते, यानी ईरान वारनि ते, या रूस वारनि ते, या रूम वारनि ते, या ग्रीस वारनि ते, यूनान, ऐं उहे अची तव्हांखे ॿुधाइनि हा अरबनि खे, त अरब ताईं मञो कोन हा, हेसि ताईं मञो कोन के ॻाल्हियूं। हाणे जो आयो आहे क़ुर त तव्हांजे ॿोली में आयो आहे। अॻ में तौरात हो, तव्हां कोन ते पढ़ियो, अॻ में ज़बूर हो, तव्हां कोन ते पढ़ियो, अॻ में अवस्था हुई, तव्हां कोन ते पढ़ी, अॻ में वेद हुआ, तव्हां कोन ते पढ़िया, अॻ में सभु किताब हुआ, तव्हां नथे पढ़िया। हाणे हीअ आयो आहे, हिकिड़ी माना इहा थी, क़ुर आहे तव्हांजी ॿोलीअ में आहे, यानी वॾी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे जो तव्हांजी ॿोली आहे, जन्नत जी तव्हांजी ॿोली आहे, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तव्हांजी ॿोली आहे। हिन तव्हांखे फ़ख़्रु करणु घुरिजे, बजाए इन जे जो भॼो इन खां,
यानी हीउ मुक़ाबिलो आहे तौरात सां, इंजील सां, ज़बूर सां। हीअ ॻाल्हि मतिलबु त तव्हां फ़ख़ुरु नथा महसूसु करियो पंहिंजो अबू लहब ऐं पंहिंजो अबू जहल ऐं वलीद बिन मुग़ीरा, तव्हांखे फ़ख़ुरु नथो थिए त हीअ तव्हांजी ॿोलीअ में आहे? हिकिड़ी ॻाल्हि आहे। पर ॿिया मतिलबु त जेकॾहिं को ॿियो अची पढ़ी ॿुधाए हा तव्हांखे अजमी ॿोलीअ मंझि तव्हां कीअं मञो हा? मतिलबु घणियूं ॻाल्हियूं हिन में घणियूं मानाऊं कनि था उलमा। फ़क़रहू अलैहिम मा कानू बी मुमिनीन। जेकॾहिं ॿियो को अची पढ़े हा, मसलन मूंखे अरबी नथी अचे, हाणे आउं वरी अरबी पढ़ंदुसि वेठो, अरबनि जे साम्हूं त उहो चवंदा तूं त न पढ़, ॿियो को अरबी ॼाणंदड़ हुजे उहो पढ़े सुठो आहे। अरबी में ई जेकॾहिं पढ़ां, पंहिंजी पढ़ाई ॿोलीअ में पढ़ां त मूं त कोन मञनि अरब। बहरहाल कज़ालिक सलकना फी क़ुलूबिल मुजरिमीन। सलकना माना हीअ असां हिनखे विधो विझी छॾियो आहे असां हिन जे दिलनि मंझि, यानी हिकिड़ो बुग़्ज़ ऐं हसद ऐं साड़ जेको आहे सो बसि क़ुर सां। हालांकि संदन पंहिंजी ॿोलीअ में आहे, पर अबू लहब नथो वञे त मां हुनखे छा कबो? जहल न, अबू जहल नथो वञे, मुग़ीरा वलीद बिन मुग़ीरा नथो वञे, छा कजेसि? कज़ालिक सलकना फी क़ुलूबिल मुजरिमीन, जो मुजरिमनि जे क़ल्बनि में या असां विझी छॾी आहे ॻाल्हि, मतिलबु त नथा वञनि। ला युमिनून बिही, उहे एसि ताईं ईमान न आणींदा जेसिताईं छा थिए? जेसिताईं हत्ता यरउल अज़ाब अल अलीम, दर्दनाक अज़ाब जेसीं ॾिसनि अखियुनि सां। जीअं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम दर्दनाक अज़ाब ॾिठो, या नैनवा वारनि अज़ाब ॾिठो, या फलाणी क़ौमुनि अज़ाब जॾहिं ॾिठो, चऊं हाणे, या फ़िरौन अज़ाब ॾिठो, तॾहिं चई हाणे, पोइ चई हाणे छा, हाणे वक़्तु वियो गुज़री मोलाई। पोइ ईंदो अज़ाब जेको आहे, अज़ाब जेको हिन दुनिया जो या आख़िरत वारो जेको, उहो ईंदो ओचितो, यानी ख़बर कान्हे त उहा घड़ी जेका क़यामत जी आहे, आख़िरी घड़ी आहे मौत जी, कंहिं क़ौम जे मौत जी या सॼे जहान जे मौत जी घड़ी जेका ओचितो। ज़लज़लो को अचे थो, सुनामी का अचे थी, को बि ॻाल्हि अहिड़ी थिए थी, ओचितो थिए थी, बग़्ततन ओचितो ज़लज़लो अची वियो। हाणे असां कल्ह चयो ॾींहुं हिते पंहिंजो क्राइस्ट चर्च जो मल्हायोसीं पिए 10 साल, पंहिंजो 10 साल अॻु में ज़लज़लो आयो ओचितो, 186 85 अलाए केतिरा माण्हू मरी विया हलिया, दॿिजी विया हलिया हुन में। त भई हुन वक़्तु अलाह ताला क़ुर शरीफ़ चयो सुबुह जो या बपरनि जो, जंहिं वक़्तु ताईं शहरनि में हूंदा हुयो, शहर में हुआ सभई डाउन टाउन CBD अलाए छा थो चइजे, सिटीज़ जेको आहे उन मंझि हुते माण्हू सभिनी खां वधीक माण्हू उन CBD बिल्डिंग में हुआ। हाणे अलाह ताला जो इंतिज़ामु आहे, जेको बि आहे उन सां माण्हू खे नसीहत वठणु खपे, सिखणु खपे। क़यामत में बग़्ततन थींदी, अज़ाब जेको दुनिया वारो आहे सो बि बग़्ततन ओचितो थींदो, ओचितो बग़्ततन। वहुम ला यशऊरून, पिया ॻाल्हि सम्झनि कोन था, ओचितो थींदी पोइ छा कंदासूं? फयक़ूलून हल नहनु मुनज़रून, पोइ जॾहिं क़यामत अची वेंदी, मौत जेके अची वेंदो त चवंदा हाणे असांखे थोरी मोहलत मिली सघे थी, कैन यू गिव अस सम मोहलत असांखे थोरी ॾियो, सेकेंड चांस असांखे ॾियो। चयो सेकेंड चांस हाणे कान्हे का, एतिरो हो 70 साल गुज़रियव, हयाती ॾिनीसूं 60 साल 50 साल 80 साल अलाए केतिरा साल, अञा ताईं तव्हां कोन था सम्झो, हाणे तोखे ॾींदासूं 2 साल ॿिया 3 साल ॿिया, हिकिड़ो साल हिकिड़ो ॾींहुं, कहिड़ो फ़ाइदो थींदो? उहो साॻी ॻाल्हि तूं कंदे वरी बि। फयक़ूलून हल नहनु मुनज़रून अफ़बिअज़ाबिना यस्ताजिलून, पोइ छा इहे ई कोन हुआ जंहिं तकड़ ते कई त वारो कर किथे आहे अज़ाब, असांखे मोकिल किसफनि, आसमान मां टुकड़ो किरे असां ते ॾेखार, समूदी क़ौम ईअं चयो त फलाणी क़ौम ईअं थी चयो, इहे अॻु में बि मतिलबु हीअ बि ईअं था चवंदा असां किथे आहे अज़ाब, असां अचे असीं त ॾिसूं कहिड़ो आहे। पोइ ठीकु आहे ॾिसो इहो अथव। हाणे ॿियो मोह कीअं था पुॼी सघो हिनखे? अफ़राइती इन मत्तानाहुम सिनीन, पोइ छा तो ॾिठो त केतिरो असां हुननि खे मत्तानाहुम सिनीन, केतिरा साल असां हुननि खे सुखियो सताबो रखियो, खारायोसीं पीआरियोसीं, प्रोविज़न ॾिनोसीं,
मथा ॾिनोसीं उन्हनि खे खाइण पीअण जो, ज़िंदगी जी हयाती ॾिनीसीं उन्हनि खे। पोइ ओचितो अची वई उहा जंहिंजो वाइदो कयो वियो हो। माना पोइ पहुतो, पोइ आयो पहुतो मां कानू यू अदून, जेको वाइदो कयो वियो हो उहो अची पहुतो, वाइदो आहे इहो थियलु। जेका आसूदगी खेनि हासिल हुई, युमतऊन मता साॻियो युमतऊन, जेको मथा हासिल हो, आसूदगी ख़ुशहाली माल महरियूं में उहे जेके उहे हुननि खे कमु न आया। अगना हुनखे गनी न कयो, हुनखे बचाए न सघिया, हुननि खे हुन मज़ा को फ़ाइदो कोन थियो हासिलु। पैसो आहे कंहिं बि करीअ खे असां हलाक न कयो हेसि ताईं, जेसि ताईं उन में असीं मुंज़रून न मोकिलियासीं, वार्निंग ॾियण वारा न मोकिलियासीं, असां नबी पैगम्बर न मोकिलियासीं। हाणे पैगम्बर कोन्हनि, पर पोइ तौरात आहे मौजूदु, इंजील आहे मौजूदु, क़ुर आहे मौजूदु, गीता आहे मौजूदु, वेद आहिनि मौजूदु, उपनिषद आहिनि मौजूदु, अविस्ता आहिनि मौजूदु। सभु माण्हू उहे हलनि था, पढ़नि था, ॾिसनि था, पर परवाह नथा कनि परवाह त पोइ ठीकु आहे, असांखे बि परवाह न आहे। अलाह ताला बेपरवाह आहे, गनी आहे। ज़िक्रा हीअ नसीहत जे तौरु, जेसि ताईं असीं न मोकिलियूं आहे नसीहत आहे। क़ुर शरीफ़ ज़िक्र आहे, मौजूदु आहे, पढ़नि था सभई मुस्लमान, पर ठगियूं जेके कयूं था असीं पाकिस्तान में, उहे त अलाह ताला परा शैतान जेको भॼी जान छॾाए, असां अहिड़ा हुनखे सबक़ु सेखारियूं जो वञी थिया ख़ैरु। चवंदा असां ज़ालिम न आहियूं। अलाह ताला फरमाए थो त हीअ शैतान वर्सिस कोन्हनि को, जेको इहो रुशदी अलाह ताला हुनखे पंहिंजे या त हिदायत ॾिएसि या त जेको बि करिणो अथसि सो करेसि। तनज़लत बि शयातीन, शैताननि कोन लाथो आहे क़ुर, अलाह ताला मोकिलियो आहे, अलाह ताला जो कलाम आहे, जिब्रील अलैहिस्सलाम आंदो आहे, पाक आहे, शैताननि जे वस जी ॻाल्हि न आहे जो मोकिलिनि। These are not satanic verses. ما تنزلت بالشياطين وما ينبغي لهم, ऐं न आहे इहो हुनजे शान वटां रसूल पाक सलाह सम्झे त उन ते शैतान जो ग़लबो थिए, शैतान हुनजे तरफ़ां ॻाल्हाए या छा, ॻाल्हि ग़लति आहे। वमा यस्ततिऊन, न की शैताननि खे इहा इस्तिताअत आहे, शैताननि खे उहो सुल्तान न आहे, उहो दलील न आहे, उहो बुरहान न आहे, उहो प्रूफ न आहे, उहो सबूत न आहे, शैतान खे उहा ताक़त न आहे जो मोमिन मुस्लमान जे दिलि ते मुसलत थी सघे। क़ुर शरीफ़ में इहा ॻाल्हि अलाह ताला फरमाई केतिरनि जॻहियुनि ते, सुल्तान मोमिननि ते तुंहिंजो न आहे। इस्तिताअत नथा रखनि जो मोमिन माण्हू खे कब्ज़े में करे सघनि। बेशक इहे जेके आहिनि यानी काफ़र, उहे जेके आहिनि ॿुधण खां क़ुर शरीफ़ जी ॻाल्हि परदो विझी छॾियो अलाह ताला, हिजाब विझी छॾियो विच में, त काफ़र जेको आहे सो सम्झंदो कोन, ॿुधंदो कोन, हुनखे बल्कि खार लॻंदी, हुनखे बुछड़ा लॻंदी, क़ुर जी ॻाल्हि करीसि त बुछड़ा ई लॻनि, हुनखे कावड़ लॻंदी सख़्तु, अहिड़ी कावड़ लॻंदसि जो तूं बग़ैर कोन, ॿुॾी मर पंहिंजे कावड़ में, छा कबो। पर अहिड़ो मतिलबु अलाह ताला हिकिड़ो निज़ाम अहिड़ो रखियो आहे जो हिजाब अची थो वञे, हिजाब माना न ॾिसे, पर हिजाब खां वधीक हुनखे कावड़ लॻे थी। क़ुर शरीफ़ जी ॻाल्हि मूंसां छो था करियो, उहे अहिड़ा माण्हू आहिनि अॼुकल्ह बि मौजूदु असां वटि मुस्लमान में, मुस्लमाननि जो औलाद थी करे। माज़ूल कयो वियो आहे हुननि खे ॿुधण खां, ॿुधण जी सलाहियत हुन खां खसे वरिती वई आहे, खसी वई आहे, ऐं हुनखां हुनखे ताक़त न थींदी जो हुनखे तौफ़ीक़ न थींदी, हुनखे इजाज़त न मिलंदी जो ॿुधनि।
فلا تدع مع الله إلها آخر فتكون من المعذبين فلا تدع مع الله إلها آخر नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं तुंहिंजी उम्मत मुस्लमान जेके आहियो से अलाह खां सवाइ ॿिए खे न सॼो यानी ख़ुदा जे हैसियत सां या अलाह तूं हीअं कर बसि या अलाह खां घुरिबो ॿिए कंहिंखां कोन घुरिबो फला तदउ मअ अल्लाह इलाहन आख़र कंहिं ॿिए ख़ुदा खे न सॾ فتكون من المعذبين त पोइ थी पवंदो मुअज़्ज़बीन मज़ा अज़ाब कयलनि मज़ा जेकॾहिं अलाह खां सवाइ ॿिए खे सॾींदो त अज़ाब कयलनि मज़ा थींदो वअंज़िर अशीरतकल अक़रबीन ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वेझनि अज़ीज़नि खे सॾु कर हाणे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो सॼे जहाननि जे लाइ मोकिलियो वियो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन इहो बि आहे वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास सभिनी इंसान ज़ात जे लाइ मोकिलियो वियो आहे पर ज़ात इंसान ज़ात ताईं ॻाल्हि तेसिताईं पहुचंदी जॾहिं घर खां शुरू थिए ॻाल्हि चैरिटी बिगिन्स विद होम पहिरीं माण्हू पाण खे उन इस्तिताअत में आणींदो पोइ पंहिंजे वेझा जेके माइट मिट अज़ीज़ क़रीब दोस्त अहबाब उहे आहिनि पंहिंजे शहर वारा ॻोठ वारा राज वारा पोइ ॿिए शहर ताईं वञिबो टे शहर ताईं वञिबो ईअं कोन पंहिंजे घर जेको आहे सो काफ़र हुजे भले हुन कुफर सां पंहिंजो घर जेका मुसीबत लॻी पई हुजे ऐं आउं अचां ॿियनि शहरनि मंझि पंहिंजो दावतूं ॾींदो माण्हुनि खे हाणे इहा ॻाल्हि कुझु ठहे थी पहिरीं त पंहिंजो पाण खे सुधारे उन खां पोइ पंहिंजे ॻोठ घर वारनि खे राज वारनि खे उन खां पोइ पाड़े वारनि खे ओड़े पाड़नि खे भरिसां जेके हूंदा तव्हांजी ॻाल्हि अॻिते वधंदी ईअं थींदी की न परियां खां पहिरीं कबो झाड़ू ॾिबो परे हिते भले लॻो पियो हुजे सफ़ाई कबी पहिरीं खां हितां खां कबी परते कबो वञिबो सफ़ाई की न परते खां सफ़ाई कबी सुबुह झाड़ू हेॾां ईंदो सॼो किन किचिरो सॼो हिते भर पवंदो मतिलबु जंहिं बि नमूने सां ॾिसिजे त मतिलबु चैरिटी बिगिन्स विद होम पहिरीं पंहिंजो पाण सां माण्हू शुरू कंदो पंहिंजे माइटनि खां अज़ीज़नि खां इहो वाक़ियो थियो जेको रसूल पाक साहब जी ज़िंदगी में जो सभिनी खे सॾायईं दावत ॾिनई खाधो पीतो तयारु कयईं हज़रत अली रज़ी अलाह ताला शहज़ादो नंढो ॿार हो पंहिंजो हुन वक़्तु हुन खारायो पीआरियो माण्हुनि खे पोइ रसूल पाक साहब में इहा ॻाल्हि जो कई त आउं तव्हां ते वार्निंग ॾियण वारो थी आयो आहियां त हज़रत पंहिंजो चाचो अबू लहब जेको आहे सो चयो त हथ तुंहिंजा टुटनि थो हिन लाइ असांखे घुरायो आहे अलाह मतिलबु त हुन एॾी गुस्ताखी जी ॻाल्हि कई जो अलाह ताला उन ॾींहुं फ़ैसिलो मतिलबु करे छॾियो तब थिदा अवी लहब तब मौक़ना हुन खां पोइ केतिरा साल चेरो हुयो 13 साल मतिलबु 12 साल केतिरा साल चेरो हुयो पर हुनखे ईमान जी तौफ़ीक़ न थी अलाह ताला हुकुम करे छॾियो बसि ख़तमु ऐं हुनजी घरवारी जमील अबू सुफ़ियान जी भेण हुई त मतिलबु त ईअं थी हलियो ॿई ॼणा मुस्लमान कोन थिया وانزل عشيرتك الأقربين واخفض جناحك لمن اتبعك من المؤمنين ऐं मोमिननि ते पंहिंजो खंभड़ाटियूं इहे आहिनि कुल्हा जेके आहिनि जीअं मुर्गी जेका नंढी कुकड़ जेका आहे सा पंहिंजा बछड़ा हूंदा चुगंदा आहिनि ॾिसंदी पखी आहे को हॉक आहे जेको सिरण आहे को कुतो ॿिलो आहे त यकदमि चूचूं ॿार सभु अची गॾु थींदा पंहिंजे खंभड़ाटियुनि में हुननि खे रखंदी तीअं पंहिंजे मोमिननि खे खंभड़ाटियुनि में पंहिंजे यानी उन्हनि खे बचाव हुननि जो कर हुन ते पंहिंजो सुकून हुन ते पंहिंजी मुहबत ऐं शफ़क़त जो हथु रख इहो खंभड़ाटियूं हीअ जेके आहिनि इहे खंभड़ाटियूं आहिनि जिनाह पाण साईं असां वारो जेको क़ाइदे आज़म साहिबु जिनाह जेको सो इन करे पोइ जीना हुयो हुनजो पीउ जो नालो वीचारे जीणा माण्हू ज़ईफ़ हुयो पर पोइ जो जिनाह लिखिया पोइ माना इहा निकिरंदी जिनाह माना पंहिंजो खंभड़ाटियूं हाणे ख़ुदा ख़बर हुनजो माना मतिलबु हासिलु मक़सदु हुनजो छा हो कीअं लिखियईं जिनाह ऐं छो थी पियो ईअं पर बहरहाल हिन सां जेकॾहिं मिलाइजे त जिनाह माना खंभड़ाटियूं इहे जेके आहिनि जंहिंजे हेठि माण्हू पंहिंजो कुकड़ थी पंहिंजे बचनि खे अम्ब्रेला करे बचाव करे त अहिड़े नमूने सां हज़ूर पाक सलाहु खे हिन सूरत में ऐं ॿियनि सूरतनि मंझि अलाह ताला हुकुम कयो पंहिंजे नबी पाक सलाहु खे त मोमिननि ते तूं खंभड़ाटियूं पंहिंजूं रख मुहबत जूं बचाव जूं जो हू कुफर जे हथनि कढनि खां बचंदा रहनि इनशा
वक़्फ़िन जनाहक लिमन इत्तबअक, जेके तुंहिंजे पोयां हलनि उन्हनि ते तूं इहे पंहिंजी मोहबत जूं खंभड़ाटियूं रख पंहिंजो मिनल मोमिनीन मोमिननि में जेके आहिनि फ़इन असौक, पोइ जेकॾहिं तुंहिंजी नाफ़रमानी कनि यानी तुंहिंजी ॻाल्हि ते न हलनि जेके बि माण्हू पाण मोमिन त हलंदा पर जेके नथा ईमान आणनि उहे जेकॾहिं नाफ़रमानी कनि था फ़कुल, पोइ तूं चओ हिननि खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी बरीउन मिम्मा तअमलून, त आऊं आज़ादु आहियां, तव्हां सां मुंहिंजो को वास्तो कोन्हे तव्हांजे यानी अबू लहब जे ॻाल्हि सां, अबू जहल जे ॻाल्हि सां, वलीद वग़ैरह जे ॻाल्हि सां, हुन सां छा थींदो कहिड़ी जुट थींदी, मुंहिंजो तव्हां सां वास्तो कोन्हे। हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे सॾायो पंहिंजे रिश्तेदारनि खे बि ऐं नाला वठी बि सभिनी खे चयईं। हज़रत फातिमा रज़ी अलाह ताला अन्हा खे त फातिमा बिनत मुहम्मद ऐं पंहिंजो आयशा बिनत अबी बकर फलाणा फलाणा ऐं पंहिंजो पुफी जो नालो वरितईं फलाणे जो फलाणे जो, त जेकॾहिं कुफ़र में रहियो त मुंहिंजो तव्हां सां को वास्तो कोन्हे को, ईमान में रहंदो पोइ शफ़ा आहे, शफ़ा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। जेकॾहिं ईमान जे हदुनि में माण्हू रहंदो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत जी शफ़क़त जो हथु रहंदो पंहिंजे औलाद ते, पंहिंजी फैमिली ते, पंहिंजे वॾनि ते, पंहिंजे मोमिननि ते जेके बि आहिनि उन्हनि ते। पर जेकॾहिं ईमान कुफ़र जे हद में लंघे वियो, ईमान जे हद मां निकिरी त पोइ रसूल पाक सां हुनजो को वास्तो न आहे। पोइ न चए हाणे मूंखे रसूल पाक छॾाए, पर त छला छॾींदो तूं हुनखे मञी कोन थो, हुनजी नाफ़रमानी करींदो, असौक नाफ़रमानी थो करे। फ़इन असौक फ़कुल इन्नी बरीउन मिम्मा तअमलून वतवक्कल अलल अज़ीज़िर रहीम। हाणे अज़ीज़ुर रहीम जेको हर दफ़े आयो पिए त हिते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निस्बत सां आयो त तवक्कल रख अज़ीज़ुर रहीम ते, जेको सघारो आहे, ताक़त वारो आहे, तुंहिंजो बचाव करे सघे थो ऐं जेको काफ़िरनि खे जहन्नम में बि मोकिले सघे थो, हुनखे हलाक बि करे सघे थो ऐं जेको रहम करण वारो बि आहे, जेको तौबा कंदो, जेको मोटंदो अलाह ताला ॾांहुं त उन ते रहम बि थींदो। त अलज़ी यराक हीन तक़ूम, उहो जेको तोखे ॾिसे थो यानी अलाह ताला ॾिसे थो जंहिं वक़्तु तूं उथींदो, उथींदो माना निंड मञा उथींदो। हुन वक़्तु असांखे हुकुम रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे जॾहिं निंड मञा उथो त चयो अल्हम्दुलिल्लाह लज़ी अहियाना बाद मां अमातिना व इलैहिन नुशूर, शुक्र आहे उन रब पाक जो जंहिं मूंखे मरण खां पोइ यानी मरी वियो असांजी निंड हुई त ॼण मौत ऐं निंड साॻी आहे। क़ुर शरीफ़ में सूरत ज़ुमर में, सूरत नहल में केतिरनि जॻहियुनि ते मतिलबु इहा ॻाल्हि अचे थी त मौत ऐं निंड हिकु जहिड़ियूं आहिनि, यानी अलाह ताला रूह खणी वठे थो ऐं पोइ वञो वापसि करे थो जिन खे रहणो आहे ऐं जंहिंजो खणी वठिणो अथसि उन्हनि खे खणी वठे थो। त निंड ॼण ईअं आहे त अलाह ताला हिते फरमाए थो त अलज़ी यराक हीन तक़ूम, जॾहिं तूं उथी थो, उथी थो जी सभु माण्हू निंड मां थो उथी या जॾहिं उथी थो पंहिंजे नसीहत करण जे लाइ, वाइज़ करण जे लाइ, क़ुर शरीफ़ पढ़ी ॿुधाइण जे लाइ, निमाज़ जे लाइ उथी थो, ॿिए कमकार जे लाइ उथी थो, तक़ूम वतक़ल्लुबक फ़िस्साजिदीन, ऐं तूं घुमी थो फिरी थो सजदे करण वारनि जे विच में, यानी मोमिन मुस्लमान आहिनि उन्हनि खे ॾिसी थो, उन्हनि खे वासी थो, उन्हनि वटि वञी थो, उन अची थो, या जेके सजदे करण वारा आहिनि उन्हनि सां गॾु घुमी थो फिरी थो वग़ैरह, त पोइ हिन सभिनी सिचुएशन मंझि पंहिंजो अल्लाह इन्नहु हुव समीउल अलीम हल उनब्बिउकुम अला मन तनज़्ज़ल मिनश्शयातीन, छा ॿुधायां तोखे त कंहिं ते लहंदा आहिनि शैतान जी ॻाल्हि किथे कंहिं ते थींदी आहे। तनज़्ज़लु अला कुल्लि अफ़ाकिन असीम, सभई कूड़ा जेके आहिनि उन्हनि ते इहो नाज़िल थींदो आहे, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि जेका युल्क़ून अस्समअ व अक्सरुहुम काज़िबून, उहे आणीनि था ॿुधल ॻाल्हि ऐं अक्सर कूड़ा हूंदा आहिनि।